मवाली थकजी पयो हूंदे ना? न मां न थको हाई घड़ा थकजी पिया न बेचारा मथे ते वेही चेल ते इंसान हाथ जरूर थको हूं तुस न चई त भला फर्श पटिया और इन में भंजू विझराए लताड़ियास। मवाली तू कावड़ में थो लगी? न मां मानू थोड़ी आ जो मुखे कावड़ अचे। मां मानू ना आया, मां बुह जी ट्रक हां सभई मुखे लताड़ियो त आशा से हेठ में हां। मवाली मसलो छा है? तू ऐं अदी लाली पोती मथे ते रखियो निकतियो हली वयो पोइ अमाथी सुरीली बि मोत बिरी थी निकिती हली वई। मुंहिंजे गाटे में इहो पू हयव चाचो रिवस में ऐं थावन जो हिकिड़ो ढेर मूं ॾोह के वता दो। हाँ मवाली ये था त तोखे धोणा हुआ न छो त असां घर में ना हुआसीं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध जेकॾहिं तूं चाहीं न त असां हाली थावन जे घर में रहूं मुंहिंजो मतिलबु आहे त बाबे गोबा जे घर में हली रहूं उते इज़त न आहे। हाँ इहो वरी ख्याल किथां आहे? मवाली तू झंडे पाड़े में आयो आई। इन झंडे पाड़े त मूंखे चंद्रो करे छॾियो आहे। जेतिरो न मां तव्हांजे घर में लोड़ियां थो एतिरो मां कंहिं ॿाहिरि मुल्क जे होटल में लोड़ियां हा न मतलब बंगलो जो मालिक हुजां। हा बंगलनि जो मालिक हुजियां जेकी पघार मिले आ न भंग में बर्बाद करी आ। बावली ही छा थो चे? अमा हू मासी सुरीली सिधी सही ॻाल्हि आहे त मां पंहिंजी गोबातीअ खे वठी पंहिंजी ज़ाल वटि रहण थो चाहियां। हाँ छा थो चई? अमा चवे थो त हाणे हली पंहिंजे घर रहूं। पंहिंजो घर? केड़ो घर? बाबे गोबाटे जो घर ॿियो कहिड़ो घर? तुंहिंजे ने खुश्क दिमाग़ मां इहा ॻाल्हि निकिरी थी वञे। ॻाल्हि कन खोले ॿुध त तूं हिते झंडे पाड़े में आई। झंडे पाड़े में आई त ॾोह थी पियो छा? घाणे जे दान दमाग़ सॼी उमिरि पियो हिकिड़ी जाइ ते फिरंदुसि छा? न हूं त तूं ट्रिक माणी जबल दारींदे रस्ता ठाहींदे पर घोबाट के सॼी जिंदगी कमाए खाराई बाकी हाणे असां खे कमाए खाराईंदे। बस भला हाणे घणो थियो मां मवाली के समझाए थी असां हितां कोन वेंदासीं। वञी त ॾेखारे ओ मवाली हिते झंडे पाड़े में आयो आई सूबेदार खे चई अहिड़ा सोटा हणाईंदीसांइ। हाँ करे छा थी निधन को सम्झो दे मवाली के हिकु जद पीउ जो पुटु ऐं वेगी मां बि घर में अथमि अलाए कीअं थी पुलिस खां सोटा हणाई। अम्मा मूं चयो त मां मवाली खे समझाए थी तूं हर बार वालू छो थी वरी? पावली मूंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे। मासी सुरीलीअ खे सम्झा नालो सुरीली जज बाक़ी कम बेसुरन वारा ॻाए थी जमालो आहे त मां डिस्को वयो थो वञेसि। हाँ ॻाल्हाए कीअं थो हाणे वधंदो थो वञी? कोन थो वधां कमकार घणा आण वञा थो सुकंदो। मवाली तू बस न तो करी? बस कोन कंदुसि हाणे मां ट्रक कंदुसि सामान खणाए तोखे वठी पंहिंजे माइटनि ॾे वेंदुसि बस हट। मवाली छदी से भंग जो प्यालो पियंदा त पाए सब्र में अची वेंदो। अदिलाल मां सिकी लदी जे घर अचे त ॿुधायसि थी बाक़ी मसलो ॾाढो गरो थी वियो आहे। मवाली खैर त आया ही छपे हणी अचे वेठो चको हणी भॼी वेंदे त चको त मूं वारी ससु हयो आहे न झंडे पाड़े वारी लिखत ते। ओ अकुल जा अंधा जॾहिं सुरीली पन्नू वात में झलियूं बिठिया त तूं सट ॾेसि पाड़े जरा कर त एग्रीमेंट ई ख़तम। अम्मा सेठाणी मूं मिड़ई मिसाल ॾिनो हाणे मासी सुरीली एतिरी चरी त न आहे न झंडे पाड़े वारी लिखत पेतिन खे छॾे ऐं पंहिंजे चक में खयो अचे त पोइ पावलीअ खे पाण सां ॿधु न। अम्मा सेठाणी न पावली में या न मां किलो जो पाण सां ॿधांसि। ओ अधु दिमाग़ मुंहिंजो मतिलबु आहे त ज़ाल खे राज़ी करे तोसां ॿधिजी वञे तोसां गॾु निकिरी अचे। ओ अम्मा मां सम्झां थो त पावली मुंहिंजी ज़ाल आहे पर आहे त हुननि जी न हू न छॾींदेसि त मां छा विढ़ंदो छानि छा? भले जे पावली मूंसां गॾु हिते नथी अचे त मां अकेलो अचे त छा कयां? तव्हांजा ॿूठ वेही ॾिसां वणियो था मूंखे। इहा ॻाल्हि बि सही आहे। सुरीली हिकु पेर ते बीठी आहे इन खे को ड्रवणी केरु आहे त पोइ का जान छुटे? अम्मा सेठाणी अचगर कासे खां पाॾो वठी थो अचां उहो को डहू हणी ड्राहे विझेसि बाक़ी ॻाल्हि गरी आहे। ओ अकुल जा अंधा जज़्बाती न थी मतां इन कम खे लालू ठाहे वञे ऐं मूंखे उमेद आहे त लालू कम खे सिधो कंदो छो त सेठाणी सिर ॾींदी आहे सुर नाहे ॾींदी माण्हूअ जी पंहिंजी ख़ुशबू आहे। अम्मा सेठाणी थोरो सुंघ त मूं में केॾी ख़ुशबू आहे। पाण लॻई दुश्मननि खे ख़ुशबू जी ॻाल्हि थो करे पियो तो भई माण्हूअ जी धप ई कान्हे का छा बसि आहे हिन छोकिरीअ पावलीअ खे तो साल आहे कीअं थी गुज़ारो करे को पीउ कलुआ वांगुरु नक जी पकी आहे। वॾी ॻाल्हि आहे यार हफ़्तो मछ थियो आहे इन झंडे पाड़े वारे मछ हले ते मां वेठो न मूं में एॾी धप थी वई त पोइ वञी कंहिं शाख में किरो माना ख़ुदकशी कयां? ख़ुदकशी लाइ नथी चवां निभागा बेसमझ वेचण लाइ थी चवां वेचण लाइ त इहो ढूंढ धप निकिरई। ओ सौ खंडे
सर्विस वारनि खे चवां त मूंखे हणनि को पाणी तेज को थप निकिरे तव्हांजो बि भलो असांजो बि कंध भला छो सेठाणी सिरो ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी पिणे कहिड़ो कमाए अचे मूंखे ॾिना आहिनि लख रुपयनि जा 100 रुपयो ॾियाए असां कसीरे जे लाइ था सिकूं 100 रुपयो ॾियाए सुञा छॾे ॻाल्हि सुरी लीकड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ तो मवाली करीब सां सुठो न आहे कयो हू अॻे ई अधु माण्हू आहे इन सां नियाणियुनि जा घर डरंदा आहिनि ठहंदा कोन्हनि मूं कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई थमास झंडे पड़े ते आयो आहे वरी पियो थो परस पीउ जे घर वञण लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधा तोखे पंहिंजूं धीअूं मिठियूं न अखियुनि खां परे नथी करे सघी बाक़ी चाचे घोबाटे खे पंहिंजो इहो अकेलो पुटु मवाली प्यारो न हूंदो कावनि खे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि त माण्हू आहिनि पोइ त साईं घोबाटो चवे न पोइ त का ॻाल्हि कोन थो करे मवाली छो थो चए चाची मासी सुरी लीकड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तो मवाली खे पावली परणाए ॾिनी आहे न हू पंहिंजे अबे जे घर वठी थो वञेसि न मवाली हुनखे छॾे त कोन थो ॾिए लालू बाक़ी झंडो पाड़ो छाजो कयोसीं मासी तुंहिंजी जेका इहा सुई आहे न झंडे पाड़े ते अटकी पई आहे इहो झंडो पाड़ो न थियो कोर्ट जो ऑर्डर थियो लालू तू अहिड़ो जज़्बाती छो थो थी पावली अम्मा जी ॼाई आहे अम्मा पाणे फ़ैसिलो कंदी तू छो थो ॾिठो थी हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठो कोन थो थियां मां रुगो इन ॻाल्हि ते सोचां त झंडे पाड़े जी ॻाल्हि ते चाची मासी सुरी जी सुई अटकी पई आहे मां हिनखे थोरो अॻिते वधाइण थो चाहियां बुरशो हणी भाई खुदा अरे संभाले भी हैंडल न थो सके अचे पको कई बाह भई विधी आई माई सेठाणी डिॼो न मां पुराणो ड्राइवर हां पुराणो अदारी वस शाबस हुजे ड्राइवरी ते न आयो आ त मुझे घर जाती पाइण भी ना आई झातियूं पाइण जी आदत तमामु घणी आहे पर माण्हू ॿिलो सम्झी हुश हुश करण आदी थी आहे वदा तू मूं ॾे अच मां तोखे हुश हुश कोन कंदसि बाक़ी सिधा डंडा हणंदी आहे ओ दादा न वटड़ीअ में खीर विझी खीर कंदीसांइ खंडड़ी विझी ॾिजांइ अदा हुकुम खपे तुंहिंजो बस तू रुगो पेर पाए अच खंडु चई मिठाई चई गुड़ चई मिश्री चई हा तो भला मुंहिंजे लाइ एतिरो कुर्ब छो रिवस में हिकु त तूं ॻोठ जी पुराणी सूखड़ी आहे ॿियो लालूअ जो पीउ बि आहे टियों वरी हाणे नाज़ुल बि ॼण नऊं थियो आहे इहा ॻाल्हि सही आहे केॾी महिल ईंदसि रिवस में ओ अदा हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ध्यान सां ॿुध तूं बि पुठ झलरा कंहिंजी इहो इन घोबाटे मवालीअ जी ॿियो कंहिंजी अदा सुरीलीअ सां वञी ॻाल्हाए त वीचारो घोबाटो बाक़ी वञी बचियो आहे हाणे ॾाढायूं न कर बकाया बचियो आहे माण्हू आया कंहिं दुकान वारे वो खंधो आहे ओ अदा माण्हू बि दुनिया में खंधे वांगुरु ई थो अचे अदी मां पाण अधूरो रहियो पियो आहियां वरी बि सुरीले खे सुरॿाहट कंदासीं सम्झे त ठीकु आहे न त हाणे ज़ोर मां बि कोन भरींदुसि ओ अदा तुंहिंजो हिकिड़ो ई अखर मता सुरीलीअ जे दिलि खे घंटीअ वांगुरु वॼाए विझे अलाह करे मञे वेही रहे त पावली ऐं मवाली वञे घोबाटे जे घर रहनि तव्हांजो घर ठाहिण जे चकर में मता मां बेघर न थी वञा रिवस में न अदा मां फ़क़ीरियाणीअ जो दुआऊं गॾु थई फतेह तुंहिंजो मुक़दर बणबी ठीकु आहे कोशिशि कंदुसि बाक़ी ख़बर अथई न त अॻे त मण न त पावन खे बि मोटा वदा कुल जा काबर अॻे त पाव न त मणनि खे ई मोटा ठाहियो हाणे तूं हलो बसि पार त थई हलो ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।